यौम दफ़ा पाकिस्तान मल्हाइण के हवाले से ज़िले इंतज़ामिया थरपारकर पारां अॼु पाक फ़ौज से यकजहतीअ तौर पाक फ़ौज के शहीदन के भेटा पेश करण लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर वन थरपारकर चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मिठी डॉक्टर मनोज कुमार मलानी की क़यादत में सादिक फ़कीर चौक का कश्मीर चौक मिठी ताईं वॉक रैली कढी वई, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर मिठी, कैप्टन रिटायर्ड मोहम्मद फरीद, सरकारी खातन के अमलदारन, गैर सरकारी तंजीमुन, सिविल सोसाइटी के नुमाइंदन, उस्तादन, शागिर्दन, वापारी एसोसिएशन मिठी के अगवानन समेत आवाम के वडे अंग शिरकत कई। रैली की पुजाणी ते रैली में शिरकत कंदड़न के खिताब कंदे एडीसी वन रियाज अहमद शेख चयो त असांजो मुल्क वडन कुर्बानिन बाद हासिल थियो आहे। चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मिठी मनोज कुमार चयो त असांजे मुल्क के को भी खतरो कोन्हे, छाकाणि त उन जी हिफ़ाज़त असांजे बहादुर फ़ौज के हथन में आहे। आख़िर में पाकिस्तान की सलामती, तरक्की और खुशहाली लाइ ख़ास दुआ घुरी वई। बाद में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मिठी में जागरता सेमिनार पिण मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शहीदन के भेटा पेश कंदे फ़ौज की कुर्बानी ऐं पेशवराना सलाहियतुनि ते रोशनी विधी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।